आओ चतरी आज तो को लादे बैठो वार मुझे वजणवा मेले जरो तैयार थी अॼु पोइ केरु तैयार चलो से केड़ो तैयार थी अॼु पोइ अहिड़ो केरु तैयार चलंदो हार थी वियो बहरहाल अॼु मेले लाज़मी वञणो दुनिया का ताक़त न रोकी थी रुगो मजबूरी हिकिड़ी है उहा न रोके बाक़ी दुनिया जी का ताक़त न रोकी थी ये कणक जा बटाला लिखाड़ा पर लिखाए भी कोन मेले जा थी था मुझो मता गुरु बजीर में वधाए जॾे तब वालो थी वे मन बुधे कोन लिखाए सराय जी हिकिड़ी गाड़ी पई मूं 4400 वठी रखी है 4000 दिए गुरु राम जी चंद बोला मिली भगवान के मुझे पूछी 4400 टका था टारा नफे का मुंह बस के लोगों को टका बोला गज्जा गच्चे ओ तारा गिरा कर यार 4300 रेट तो 4400 ठोके यार पैसा कदड़ा साके यार आवाज तो सुन खबर ने केड़ा के यार सब जो ददो मुझड़े यार बदलाल मुझो मिले तो वञो गुरु गोजी को प्रार्थना कई यार असा मवाली जी बुध सबरी संगत जी बुधे तो असा मवाली जी पार तुझी यार खड़ी हिकिड़ी पेट का बोबा पेटू पी भी दादी मन मञे बहरहाल कोई मसलो न है ये केस नॉर्मल है तो घबराई सब कम थींदा ओके विस्की जा तू पेक लगा गिलास में ठोके कणक थी 4500 सरे थी 5000 चावर थी 6000 सारी उठी थी 3000 तू अच्छो पी या गाड़ो पी तू अच्छो पी या गाड़ो पी तुझा थींदा बेड़ा पार छो तो तू घबराई सब कम थींदा ओके विस्की जा तू बेक लगा गिलास में ठोके यार मुंह तो सारियूं कोन रखियूं आहिनि पर जेब सारियूं रखियूं आहिनि मूं खे ॿुधण में आयो आहे उहे सभु मुस्लमान थी वेंदा पोइ अलाए लच्छियूं हुन लाइ कहिड़ियूं उहा ख़बर न आहे मूंखे लॻे थो जय आलू वारे वधीक रखियूं आहिनि ॿियो ही जेको वेठो हुयो मनु नालो कहिड़ो नालो मनु आसानीअ में ॿ भांडा भरिया आहिनि पर इहो मुस्लमान थी वेंदो लॻे इहो थो मूंखे बहरहाल कचहरी पंहिंजी खोड़ थी यार मूंखे मिले थो वञिणो देरि पिटे वरी दिल्ली मुर्शी कहंदो देरि करे छॾे गोश्त तो जना बचे ई कोन पोइ हाणे छा कंदासीं यार पोइ मिले था वञोसि दिल्लीअ मूंखे ॾाढो गोश्त खारायो अब आची गोश्त दे में मची गोश्त दे में आया मौके दा गोश्त मिले ही आऊं त यार मस्त थी है मतलब मिलो तो को यार नहीं मिलो अब तो गोश्त को लगे बाटो को लगाए सब भाई जो झूठ पी दे समझे तो गोश्त पीतो यार कदे पीतो ही ना और ये पिया आ भंग पिया मोती गुलारी भंग वो आते ही वाह अरे तो कदम माने सुती नहीं हुई थी अजी तो पिया ही को तू दबू पियो दी बहरहाल सब ॻाल्हियूं सही गोश्त पोइ साल मूंखे ॾाढो खारायो यार ने दिल्ली यार वॾो उस्ताद माण्हू गोश्त त मूं जाम खाधो पर मूंखे पेट में थोरी गड़बड़ थी थोरी देरि खां पोइ आऊं दिल्ली जी गोरियूं मूंखे दिल्ली किथे यार मूंखे थोरो पेट में गड़बड़ थी आहे दिल्लीअ मूंखे चयो त यार गड़बड़ थी अथई पोइ हाणे वाशरूम में ओॾारे पासे वई आऊं वाशरूम में वियो त उते वञी वेठो दर पोयां लिखियलु दुनिया वरी चंड ते पहुची तूं हिते वेठो आहीं त सच तो यार पोइ आऊं वरी तकिड़ो उथो त मूंखे हाणे सच तो ॻाल्हाए चयो मूंखे चंड ते पुॼणो आहे फिलहाल यार मेले ते वञिणो यार कचरियूं पई थी थियूं यार मूं हाणे यार गाॾी कोन खाए आयो दिल्लीअ लॻाई हुते कमु करे थो यूफोन बोबली कमु करे पियो थो बोबली यार मुंहुं वारी गाॾी ॾिसूं पहिरियों मुंहुं वारी गाॾी किथे यार
हेलो हाँ यार दिल्ली खुश થઈ જોઈ દોસ્તો દુશ્મન બહાર सब खुश है दिया हाँ मुआ बुदा छोचो है ए यार वो दिल्ली मुर्शिद तो जो नारायण भाई को धार देती थी यार हां भूबी ले टकू को दी पेड़ तू तो बैठी है यार गले ने कोयले बोली तो को बता दे नहीं हां ये कोयले बोली ये करो मो देख देख धार दे बेटोले फोन फेरी दले जो तो हलूसा बेचो तो अरे यार गोरो तो आज यार गाड़ी का मेहरबानी तैयारी आओ आओ अब बिको आओ तो तैयार है तो सही है बस तैयार है तो बिचड़ी कुर्सी तो चली आओ बस थोड़ा देर पानी टके ने पीछे लाया अरे मजा चादो पर तैयार थी हलूगा आओ तैयार है तू लोगों आचे बताओ तैयार है भोसकी बता पाया जे गोश्त काट हुआ अच्छे वो दिल्ली का नहीं कुछ वो दिल्ली जाने दाव तो गाबी हेलो अरे ठीक है जा तो तुझे यार पितो तो मुंह पितो तो मुंह पर तू वो धक्का गया सुन दे ना बेटा ने धक्का लो तू चलो तो मंगी पकड़ा गई बस यार वो खातो बनी इधर कुछ करे धीरे दाव तो दिए बहुत खाणो वाले रतन नाथ दिल्ली गणो दिल्ली को सुजारे हां दिल्ली मो को तो एरो कुत्ता पालक में तो दिल्ली नीचो करे तो ए बाबा देखो यो दयड़ो तू ने छोचो तो को दिल्ली आखियों को छी रे गपम गोली पति पयो दिल्ली को सुजारे तू दिल्ली यो मुर्शिद आओ हां यो दिल्ली मुर्शिद देखे ले दिल्ली मुर्शिद ये वार डरे तो काको तो माखी वेची है दिल्ली को सुजारे सुजाना तू को नालो खणे साऊ सुजाना तू बुदा छोचो ने अबे तुझरो ने घर पता करो न बियो मैं ओए घर पता को देनो वाला तू सुजारे दे ना तो दिल्ली में यार हां बुदा यो कणु छा बुदा बाबा दिल्ली दावत ऋणी कते सते पण हलड़ुआ इने हलो डबल में वो अन्या बियो चा भोसकी पाया जा ही तंग एकड़ी ही बैठे भी हूं बैठे ई तू पाण डके पे कोड़ी 80 साल माई भी जड़ी यो मेरे ताई पुजन दाव सही चीज तूने टेंशन न कर मुख समझो को दे तू पोआऊ तो के किए थी रखा तू सीधो थी तो मेले तो पुजन भाई मेले तो ई हल जी तू हां सीधा थी अन्या सीधा थी बात करानो को पड़े या हां बात करानो को पड़े या पक्की सीधा था स्टैंड बाय जी हलंदो माण्हू इंसान ला लत जे अन्या स्टेट बाय कड़ो जी पड़े यार हेडा में मो करी अंधा हेडा कर ना रतना हेडा हां यार रतरा हेडा लो तो गाड़ी कितनी भी आ रही है गाड़ी मोरी बिटी पार्किंग हल गाड़ी बीटी है पार्किंग तो मुख तू समझो को दे वो बाकी तो के तो समझा बाचे मुख वरी बुराणो कोंदो तू मुख समझ अचे ही को तो तेरे तो के कोराई ने यार तू मुजी गाल बुध हां तो अजे वरी वे हयो या पीतो है ला मु पीतो कोरे सुखो पड़े इसे को तो ली जो ही तू एतरी पेंट तम खयो छे ने का बावजूद तू चना रतना दादा वो रात 70 किलोमीटर अहमद खान का मुजा नशा टूटी ये मतलब वो वरी दिल्ली जावे मुक ई वरी राजा छाला थी दिल्ली केस नॉर्मल है ने का पण समझाई दे दिल्ली वरी समझाई ने ए दिल्ली चलो दिल्ली तू को सुनिया ने का सुनिया तो यार दिल्ली सोना रोती रतना दे बाहर दिल्ली सुना जो जने हमारी लोली जो मटारी है गोली ये तो खोली हरी हला के यो सुनिया दिल्ली तो करो मो तो गाड़ी पूरा पाए दिल्ली मो जा तो हां बुद्ध मुजी गाल बुद्ध राजा हां मुख तू समझम को दे आऊं किशोर गुराया वो किशोर गुरा करे पे गुरा पर वो वठी ने बेला दावत नहीं है दिल्ली आओ थोड़ी सी तो ब्याह दे हेलो किशोर तो अच्छे आ वो किशोर हेलो मेरे पको बोले किशोर होती है किशोरी करो तो एदा अची लुटे पे ने खड़ी रतन ना दे आऊं केना खड़ी ना आऊं तो भी आऊं निंदे लगी है तो पे हला छोचो है अरे दस्तन ए बाबा तू रो पर टेटा लेली को नाला तो वो तूरे बनाए पर एदा हाथ रतना दिते लगी पे बाऊ बिल्कुल रतन ना तो अल्लाह सपने टाला लगी दा बसलो ना है पेणे डाला ला रही नो बकेर प्रो करिए लई वेंगे बकेर प्रो करिए ना ना आऊं लाई को नहीं वजह एक कार होए मोर की किशु मेहरबानी कर अचो दोस्ती ये सवाल दी किशु अचो अच बाबा एक केर न ले आओ अकेलो तो वना दिल्ली दिल्ली डालो तंग तो गई अच्छी अल्लाह है जो है जेड़ो बकल छोचो है तो में जो है अरे मोयो फिरते मता खतमड़ियो पड़ो रखियो आ तो बदल दिखाए तो आओ खा तो नंदी गई ने बड़ी हां वडी मो चुप है मो कनेड़ा जानजू अरे बजाई अरे वडी मथो खायो ने चो पुत हां ओए धक्का बंद कर हां
ही मूंखे सम्झ में कोन थो अचे छो रतननाथ हलूं अलाए छो दिल्ली मुर्शिदी दावत अलाए छा थो चए दिल्लीअ मोको दावत ॾिनी पोइ हर दावत हलबो छो याद आऊं सम्झां पियो अंधो जॾहिं तॾहिं चयो हल हलूं 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 बाबा ही दिल्ली समझो कोन दिल्ली मुर्शिद जो पियो या न न दिल्ली वॾो दिल्लीअ मुर्शिद दावत हलूं छो दिल्लीअ दिल्ली वॾो कमारो माण्हू कुतनि खां सवाइ शिकार कोन थींदो आहे सम्झंदा कयो बाबा तूं हेॾा दिल्लीअ जे बारे में दिल्लीअ जे बारे में दिल्लीअ जा कोन फिटा बि सम्झो कोन था दिल्लीअ जे बारे में तूं ईअं न ॻाल्हाए राजा आऊं कंहिंजे बारे में कोन थो ॻाल्हायां हक़ सच त चवंदे त कोन चवंदुसि छा थो चए रतननाथ हलणो इज़त मिलंदी हुते तूं हा पोइ हलो हलो पोइ आस्ते ॻाल्हाए छा आऊं इज़त जहिड़ो थियो ए पेटू वियो खाली करे रतनाथ थो हले पेंटू अॻे खाली कीअं वरी टी पेंट कीअं पी हाणे तूं सफ़ा माना हूअं कंदे बाबा इहा मुंहिंजी कोट आहे तूं उनखे छॾे ॾे तूं कोन सम्झंदे तूं पीअंदा आहो न न घण हाणे धंधे में इहे जनेट लंगा के आऊं तोखे वठी वठां हाणे तो हाणे ॾिठे पाणी विधो आहे, पाणी गाॾी तो विधो आहे। कलाणी है गाॾी तो कलाणी है गाॾी हलाए केरु बुलाया मूंखे वठी हलो हाणे घणी भग भग न कयो देरि थी वई यार दिल्ली फोन पियो करे मुंहिंजो फोन लॻे कोन थो घणे बजे प्रोग्राम ते प्रोग्राम हले 8 बजे दावत ॾींहुं पाण घणी 9 पुॼे थो तूं घणे बजे पुॼंदे आऊं इहे 9:30 ॾह पुॼियूं भला हली गोश्त त ख़तम थी वञे उहो त लिखायूं साईं इशू मूंखे सम्झ कोन अचे मूंखे आऊं पाण सम्झ में कोन थो अचां हाणे मूंखे रुॻो इहो ॿुधाए हाणे पाण ॿई मिली करे हिनखे छो चऊं वठी हलो आवाज़ रतननाथ कसम है आऊं कोन पुॼ मुंहिंजो रस्तो भला, ॾिसणी कोन्हे भला। रस्तो उहो ॾिठल तुंहिंजो हुजे न हुजे दिल्लीअ मुर्शिद हिकिड़े मूंखे ॿुधायो छा थो चई जेको रोड पको पको वञे पियो न हा। इन पासे में बिजली जा खंभा लॻल आहिनि सीधा सीधा वठी रतनलाल छॾी पोइ हीउ जेको कचो वञे थो पिणे कर थो वञे छा? वञे थो पर चवण जो मतिलबु दिल्लीअ चवण में ईंदी थो आवां ॿिन्ही ठूठे बाए जो कसम है मूंखे वठी हलो हुते बाद हींअर अरबास हाउस शुरू थियणा ॾिसे ना ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो रतनाथ ॾिठल कोन्हे हा बाक़ी हीरे खे ॾिठल जे त छॾे अचे पोइ हीरे की घुरा भला पोइ हाणे छा कयूं हेॾे ॾिठल जेतिरा गॾु हूंदा ओतिरो भलो भला अॻो टे छा कर बोला हीरे नंबर कहिड़ो आहे 0300 0 वाई घर 25 पिणे जे घर 0 वाई घर 25 पिणे जे घर 25 पिणे ते घर 42 वांजे चाचे जे घर 42 मां बि आऊं त चवां कुझु 530 वाई घर त कोन आहे असां सभु ग़लति तूं रुगो इहो पपी थोड़ा जल्दी करे यार हलो हा हीरो इहो मूं वांगुरु पाटो न लॻो पियो हूंदो हीरा सुतो पियो जाॻे पियो यार मोजन में लगा आपो सुमी तकड़ कोन मुको हा बाबा इनखे त कुरा कुते खां सवाइ शिकार थोरी थींदो इहो अचे पिणे भले इनखे भले कुरा इहो त मुंहिंजो पुटु आहे बाबा अची दावत आहे दिल्ली हथ में मुर्शिद किथो जी थी वेंदो मुंहिंजो ए पोइ अचे ईंदो, ईंदो, अचे जल्दी अचे जहिड़ो हुंदो पकड़ सोचो हुजे अचे पियो पोइ अचे भला जेतिरा गॾु थींदा ओतिरो भलो यार वॾो ये छोचो नहीं है सोलर ते पियो हले जो फाले जी थी है कीअं प्रोग्राम आहे वो तो सेना बुलायो तो दिल्ली मुर्शिद दावत ॾिनी मूं हाणे घुरायो थो मुख दिल्ली में नहीं है हा ॿियो केन ॾिनी दो उन्हें पाए लीले लीले ॾिनी हां ये लीलो वरी कहिड़ो आहे लीले छला किनी दो एती हित हां मुझे करो बोकर वडी तो इधर तो इधर आओ बुद्ध कैसे खणो बाबा खणो बाणो कोने चवणे मकसद पेरी इहो वियो ते मवाली चईंदा हला तो रतननाथ ते ओ हिते में रिफले पियो मुंह में अकेले दम हो कोने पोइ किशो ग्राम गाड़ी हला गाड़ी हलाए तो वाकू कोने हीरो वाकू भाई अरे कहिड़ो यार आओ हलाई वाकू भाई कहिड़ो की हलो ने गाड़ी का बगैर लखत दावत मोहलत गाड़ी का बिना बाबा तू रतनाथ लणू आहे मोलक छॾ हिन पुॼारी रतननाथ तूं ना भेण थ्रेशरी मशीन तूं हाणे सिधो थी त ॻाल्हाए तोखे घुराया आहियूं मेले लाइ या तूं किथे ब्रोकरी लाइ घुराया आहियूं तो इने खणो इने खणो या रतननाथ छॾियो साल में लुॾे सॼो मुख खाणाई लुॾीअ जी मोही हिकिड़ो जो जेको भरा पोइ तूं सही अॻे छॾ मूंखे नशा चढ़नि पिया यार खणो खणो न यार मूंखे थोरो हीअ सब्र कर एना खणो अञा थोरो देरि आहे यार मूंखे हे थोरो 2 मिंट इहो खाली कयो यार अञा त खाली कर होई गाड़ी दिल्ली अलाए छा सोचींदो यार सही न आहे यार दिल्ली ते हलणो पण हां दिल्ली गडो तो सोचा तू थी जान एले दात नहीं वरी बटल मुंहिंजा वञंदा मथां सोने 18 मथां चातुर वधी घणी वञे जा तुला श्रेष हंडो दिल्ली हंडो दिल्ली हुनखे फारत कंदो सुरेश खे मिड़ी मुंहिंजो दुख मुंहिंजो करे वेंदा
समझो गाल को नहीं दिए किदी में पेंसिल काला वो लिखा है दिल्ली आगे सच्ची तो बुधा ना मुख तोरो यार इने तोरो थे ड्रेसर यार सर नशा पर यार आया यार मुख यार पान हल यार नशे पर सही है खंडो सही है तो मुख सही है करिए ले तू रोली जी मोई दबो बाबा हीरा ने खणी हलू पान हल मुख तोरो ड्रेसर में जाए मुख बेले तो मुझे वो के भारत में यार बाबा हली रच बियाम खराब यार मुख मुझे वो यार मुख मुझे वो यार देर थी यार पहले चलो